खानपुर महर में ब्रेकिंग न्यूज़ है जेका अवां सां शेयर कयूं पिया त एसएसपी घोटकी जे हुकुम ते ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन ॿिए ॾींहुं बि दाख़िल। खानपुर महर वारे इलाइक़े में हलंदड़ ऑपरेशन दौरान 4 घर साड़िया विया आहिनि। एएसपी घोटकी जी अॻवानी में हलंदड़ ऑपरेशन दौरान वधीक 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस पारां अॼु बि गोपो पिताफी कंडेर सोहांजड़ो बोज़दार पीरभरी ऐं ॿिए इलाइक़नि में कड़ो चाढ़ियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे खानपुर महर मां जेका अवां सां शेयर कयूं पिया त एसएसपी घोटकी जी हिदायतुनि ते खानपुर महर पुलिस जो कचे वारे इलाइक़नि में ऑपरेशन। खानपुर महर वारे इलाइक़े में हलंदड़ ऑपरेशन दौरान 4 घरनि खे साड़ियो वियो आहे। एएसपी घोटकी जी अॻवानी में हलंदड़ ऑपरेशन दौरान वधीक 4 शकी माण्हू हिरासत में वरिता विया आहिनि। पुलिस पारां अॼु बि गोपो पिताफी कंडीर सोहांजड़ो बोज़दार पीरभरी ऐं ॿियनि इलाइक़नि खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। ऑपरेशन में सब डिवीज़न मीरपुर मां थेलो जी पुलिस हिसो वठी रही आहे जॾहिं त ऑपरेशन जी अॻवानी एएसपी घोटकी हामिद इम्तियाज़ ऐं खानपुर महर जो एसएचओ काबिल भयो करे रहिया आहिनि। ॾोहारी कचे में हुजनि या पके में हुजनि संदनि खिलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। पुलिस जो बयान जेको ज़िले जो अमन अमान ख़राब कंदो उनखे बख़्श न कयो वेंदो। एसएसपी घोटकी सुमेर नूर चन्ना जो बयान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसी सघो था। पोइ सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल।